प्यारे नबी सैयदना सोने ईसा रूहुल्लाह फरमायो त हिकमत ऐं दानाई कुल 10 हिस्सा आहे। घणा हिस्सा आहे? अधु ॻाल्हायो त अधु चुप कई वेठा आहियो। बाबा नजदुल शर कोन्हे, नजदुल ख़ैर आहे। ॻाल्हायो ॻाल्हायो। घणा? 10 हिस्सा। छा छा 10 हिस्सा छा जा आहिनि? हिकमत ऐं दानाई जा 10 हिस्सा आहिनि। उन मां 9 हिस्सा ख़ामोशी में ऐं हिकिड़ो हिसो अकेलाइप में आहे। ॿई ॻाल्हियूं तव्हांजे लाइ ॾुखियूं। ॿई ॻाल्हियूं। हिकिड़ो माण्हू अचे वेठो, अचे शुरू थियो ॻाल्हियुनि में, अचे शुरू थियो। मां चयो जे करे ॻाल्हि ॿुधंदा उहा था ओ मुंहिंजा भाउ, जे न तूं 5 मिंट चुप करे वेही त वलियूं लाथी वञे। चयो सही, मुंहिंजो तूं चुप कर त सही न। पर 2 मिंट कयईं, पर उहो वरी शुरू थियो। या अकेलाई में बि हीअं थो डरेसि। वांदो वेठो हूंदो, वञी होटल ते वेहंदो। छा? होटल ते वञी वेहंदो। हेॾो 4 बसूं आयूं, हे ॾिसंदो वात गोदा लॻो पियो हूंदुसि, मखियूं वात में वियूं पवनसि, धूड़ पई मुंहं में पवेसि। पोइ होटल ते वेठो चांहि जो कोपड़ो पीअंदो, टीवी पई हलंदी, शमन जो राग कंध पियो धूणींदो। अरे वांदो ही त तूं मस्जिद में वञी वेह न, अल्लाह जो ज़िक्र वञी कर न। गाना थो ॻाई, महबूब जी नात में ही पढ़ त रहमत व सही न। पर नजदुल ख़ैर छा आहे, नजदुल शर छा आहे? सिखजे या न सिखजे? ॻाल्हायो। ही त सिर्फ़ तो ॿुधो ज़बान ऐं अखियुनि ऐं चपनि जी ॻाल्हि। पर ज़िंदगी त वॾी वसी आहे न, ज़िंदगी वॾी कुशादी आहे न। उन में नजदुल ख़ैर कहिड़ो आहे, नजदुल शर कहिड़ो आहे? हर ज़िंदगी जे मोड़ ते बरसता आहे। हर ज़िंदगी जे लम्हे में तुंहिंजे लाइ बरसता आहे। जो ॾींहुं अचे थो तुंहिंजे ज़िंदगी में बरसता आहे। जा राति तुंहिंजे ज़िंदगी में अचे थी बरसता आहे। हिकिड़ो नजदुल शर आहे, ॿियो नजदुल ख़ैर आहे। हाणे इहा ख़बर कीअं पवे त नजदुल ख़ैर कहिड़ो आहे, नजदुल शर कहिड़ो आहे? ॻाल्हि सम्झव? सिखणु खपे या न? ॻाल्हायो। ॾिसो हाणे मां कम जी ॻाल्हि थो कयां ऐं मुंहिंजे बयान जो पोयों हिसो आहे, थोरो तवजो सां ॿुधो त इहो रस्तो नजदुल ख़ैर कहिड़ो आहे, ज़िंदगी कीअं गुज़ारिजे, रब जे नेमतुनि खे सही मसरफ़ कहिड़ो आहे इस्तेमालु करण जो, सिखजे या न सिखजे? पोइ उन सिखण जे लाइ थियण त ईअं खपे, तव्हां मदरसे में वञी दाख़िल थियो, उलमा वटि वञी पढ़ो, पोइ उन पढ़ण में तव्हांखे 5 साल जो कोर्स हुजे या 8 साल जो कोर्स हुजे, तॾहिं तव्हां पढ़ी आलिम बणिजी निकिरो, पोइ ख़बर पवंदी त हीअ नजदुल ख़ैर आहे, हीअ नजदुल शर। पर हाणे तोखे दुनिया जूं मशगूलियूं आहिनि, कम आहिनि, कारोबार आहिनि, तूं 8 साल 10 साल या 5 साल कढी कोन थो सघीं। पोइ तुंहिंजे तरबियत जे लाइ नजदुल ख़ैर ऐं नजदुल शर सेखारण जे लाइ हिते हिन ख़ानकाह शरीफ़ ते हिकिड़ो 10 ॾींहंनि जो तरबियती प्रोग्राम रखियो। सुभाणे अल्लाह घटि चई, अञा मुंहिंजो हियां न ठाहियो, अञा हिकिड़ो भेरो घणनि ॾींहंनि जो तरबियती प्रोग्राम। उन में सेखारियो वेंदो अक़ीदा सेखारबा। पहिरीं त अक़ीदा, अहले सुन्नत जा अक़ीदा छा आहिनि, बद मज़हबनि जा अक़ीदा कहिड़ा आहिनि, छा कजे छा न कजे, ज़िंदगी कीअं गुज़ारिजे, हलाल छा आहे, हराम छा आहे, जाइज़ छा आहे, नाजाइज़ छा आहे, निमाज़ कीअं पढ़जे, रोज़ो कीअं रखिजे, वुज़ू कीअं कजे, वुज़ू जूं सुन्नतूं, फर्ज़, निमाज़ जा भञंदड़ वाजिब मुस्तहब कहिड़ा आहिनि, दुआऊं कीअं घुर्जनि। मुंहिंजा दोस्तो, या ॿियनि खे कीअं सुधारण जे लाइ, ॿियनि खे तबलीग, ॿियनि ताईं अल्लाह जो पैगाम कीअं पहुचाइजे, इन जे लाइ हिकिड़ो जामिअ तरबियती प्रोग्राम सिर्फ़ 10 ॾींहं। मां सम्झा थो 10 ॾींहं घणा कोन्हनि जी। हेॾे वॾे प्रोग्राम जे लाइ, हेॾी वॾी तरबियत जे लाइ, जिते 8 साल गुज़रनि ऐं जेका शइ मिले सा 10 ॾींहंनि में मिले त सौदो सस्तो या महांगो। हाणे मां पहिरीं अर्ज़ कयो त अंदर में बि हिकिड़ो वेठो आहे, उहो चवे थो नजदुल शर बि ॿुधाए थो, नजदुल ख़ैर ॿुधाए थो। हिकिड़ो पुराणो यार, पुराणो संगती बि अंदर में वेठो, उहो वरी चवंदो अच्छा साईं त आहे वांदो।
असांजा बचड़ा आहिनि ॿार आहिनि ढगी बुख मरी वेंदी आहे न कई उज़र आहिनि कई बहाना आहिनि साईं असां महिनत कश माण्हू फोरड़ियो था कयूं मज़ूरी करे बच्चनि खे खाराईंदा आहियूं भला ख़ुदा न ख़ासि अलाह ख़ैर करे रब तव्हां सभिनी खे ख़ुशि कंदो पर हिकिड़ो मिसाल थो ॾियां मां थो चवां त बसि मां न वेंदुसि त मुंहिंजो घर रुली वेंदो पर ओचितो जे मां मरी पवां ॿुधायो आसमान किरी पवंदो मुंहिंजे मरण सां आसमान किरी पवंदो ज़मीन ॾरी पवंदी जबल ॾरी पवंदा कुझु कोन थींदो ज़मीन उहा पई हलंदी आसमान सिज चंड उहो पियो लहंदो मां आयुसि हलियो वियुसि तव्हां बि ईअं था सोचो त साईं न वञूं तवजह सां ॿुधो ॼणो के तव्हां आसमान खे कुल्हो ॾेयूं बीठा आहियो तव्हां न वियो त आसमान किरी पवंदो बाबा कोन किरंदो आसमान तव्हां 10 ॾींहं ॻोठ न वियो न आसमान किरियो त मां भरे ॾींदुसि तव्हांजे फ़ाइदे तव्हांजे